उडेरोलाल स्टेशन लग गोठ मोले दिनो मीरजत जे गुलशाह कब्रिस्तान की फकीरियाणी मिसमात बानो मीरजत फकीर बिलावल मीरजत प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे इल्ज़ाम आयो आहे त इलाइक़े जे बासर वॾे रहनि गुलाम मोहम्मद अबड़ो याकूब राजपूत यूनिस राजपूत इशफाक राजपूत मन्नू मीरजत गाज़ी मीरजत ऐं ॿियनि कब्रिस्तान जी 16 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करे वरितो आहे जॾहिं त असां अहिड़ियूं शिकायतूं रेवेन्यू खाते मटियारी जे ऑफिसरनि खे ॾिनियूं आहिनि पर को बि खड़तेल न निकितो आहे। कब्रिस्तान चइनी तरफ़नि खां कब्ज़ा करे फसल पोखे छॾिया आहिनि। फसलनि जो गंद कचरो कब्रिस्तान में उछलाए रहिया आहिनि जंहिं सबबि क़बरूं मिसमार थियण लॻियूं आहिनि। कब्रिस्तान में पयल सामान चोरी करे खणी विया आहिनि। बार बार शिकायतूं कयूं आहिनि पर केर बि ॿुधण वारो नाहे। हुननि चयो त कब्रिस्तान में गंद उछलाइण जो बार बार मना करण ते असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि। हुननि सुप्रीम कोर्ट रेवेन्यू वारे सूबाई वज़ीर IG सिंध DC मटियारी खां मुतालबो कयो आहे त कब्रिस्तान जी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म करे बासर ज़मीनदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची